नाज़रीन, भाऊखोसो जे प्राइमरी स्कूल में सिविल सोसाइटी पारां सीनियर उस्ताद अब्दुल बक्का मरेटियो जी तालीमी ख़िदमतुनि एवज़ खेसि भेटा पेश करण लाइ प्रोग्राम कोठायो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे शाकिर खोसो। बिल्कुल असीं इन वक़्तु मौजूद आहियूं भाऊखोसो जी मेन प्राइमरी स्कूल में, जिते सीनियर उस्ताद 29 सालनि ताईं तालीमी ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़ अब्दुल बक्का मरेटो जी यादि में प्रोग्राम रखियो वियो आहे। असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं हिते जेके मौजूदु माण्हू आहिनि उन्हनि सां, उन्हनि जो इन हवाले सां छा चवणु आहे। उस्ताद अब्दुल बक्का जी शख़्सियत के तारीफ़ जो मोहताज न आहे, उनजो किरदार ही हिकु तारीफ़ आहे। हू पंहिंजे किरदार में हिकु अज़ीम इंसान, अज़ीम उस्ताद ऐं जेको आहे सो शफ़ीक बि हुयो। उस्ताद अब्दुल बक्का जी अॼु वॾी कमी महसूसु थिए थी। अॼु हिन प्राइमरी स्कूल में अचण खां पोइ अहसासु थियो आहे त सच में जेके माण्हू पोइ कुझु छॾे वेंदा आहिनि त उन्हनि मां उस्ताद अब्दुल बक्का बि घणो कुझु छॾे वियो आहे। वॾा वॾा जेके तूफ़ान अचनि पिया, ॿोॾ अचनि पिया, हीउ वाहिद शख़्स हो जेको प्राइमरी स्कूल में अची करे पंहिंजे शागिर्दनि खे तालीम ॾियारींदो। माण्हू काफ़ी चवंदा हुयसि ॿियो धंधो कर, हिन चयो न, मां पंहिंजो जेको आहे पघार जेको आहे उहो मां हिलाल करे खाईंदुसि। हर वक़्तु असां उनखे स्कूल में ॾिसंदा हुआसीं। हर वक़्तु जेके बि शागिर्द हूंदा त उस्ताद अब्दुल बक्का वेठो ई वेठो आहे। के मजबूरी जे करे न हूंदा, के काॾे विया, हे पंहिंजो किरदारु पूरो अदा कंदो हो। असांखां अॻु में अची करे स्कूल वेंदो, हिकिड़ो उस्ताद न बल्कि हिकु वालदेन जी हैसियत सां ईंदो, नंढनि ॿारनि सां प्यारु कंदो ऐं असांखे चवंदो त ख़ुदा जो ख़ौफ़ कयो ऐं जेको आहे त ॿारनि ते रहम कयो जेके घर छॾे हिते था अचनि। शागिर्दनि सां प्यारु मोहबत अब्दुल बक्का खे चवंदो बाबा बच्चा आहिनि, बच्चनि सां को शइ बि न। अब्दुल बक्का मरेटो पंहिंजी ज़िंदगीअ जूं 29 जेके बहारूं आहिनि उहे तालीमी मैदान में सरफ़ कयूं ऐं सचाई सां फ़र्द शुनासी सां पंहिंजो किरदारु अदा कयो। जी।